अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडल। ख़बर शामिल कयूं था यूसुफ रिंदजी 40 साल खां वधीक PPME ज़िंदगी गुज़ारींदड़ नवाब वली मोहम्मद जो PP जियालो मुफ़लसी ऐं बीमारी वारी ज़िंदगी गुज़ारे नवाब शाह अस्पताल में फ़ौत थी वियो। हालिया बरसातुनि सबबि किरियल घर तामीर करण लाइ PPA जी ऑफिस दुकान खपाइण ते मजबूर थी वियो। पीर ॾिनो उमराणी MRD तहरीक में केतिरा ई साल जेल में रहियो। मक़ामी क़यादत पारां नज़रअंदाज करण ते मायूस हो। ख़बर मूजिबि नवाब वली मोहम्मद जो पाकिस्तान पीपल्स पार्टी में 40 साल शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे इश्क में ज़िंदगी गुज़ारींदड़ जियालो पीर ॾिनो गुरबत सबबि मुफ़लसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर हो ऐं केतिरा ई साल फाल्ज सबबि बीमार हो, जेको नवाब शाह अस्पताल में फ़ौत थी वियो। जियालो पीर ॾिनो उमराणी ज़िंदगी जो 40 साल ॿाहिरूं शहीदनि सां वफ़ा कंदे गुज़ारे छॾिया। MRD तहरीक में जेल जूं अकूबतूं सही PPA में साबित क़दम रहियो। मुफ़लसीअ सबबि नवाब वली मोहम्मद में संदसि दुकान ते क़ाइम PPA जी ऑफिस में केतिरा ई भेरा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो आई हुई ऐं PPA जो को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जेल खां आज़ादीअ बैदि नवाब वली मोहम्मद में संदसि PPA जी ऑफिस ते आया। MPA तरफ़ां बेनज़ीर हाउसिंग स्कीम जा घर आया, पर हिन खे नज़रअंदाज कयो वियो जॾहिं त घर बि ॿियनि खे मिलिया। बरसातुनि सबबि संदसि ज़बून हाल घर किरी पियो, जंहिंखे ठाहिराइण लाइ मजबूरन संदसि दुकान जंहिंमें PPA जी ऑफिस क़ाइमु हुई उनखे खपाइणो पइजी वियो। रोड तामीर थियण करे संदसि दुकान हेठि थी वियो हो, जंहिं करे बारिश जो पाणी अंदरि जमा थियण संदसि PPA जी ऑफिस जो दुकान ज़बून हाल थी वियो। हिन जो आख़िरी उमिरि में उमेदूं हुयूं त अञा PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ खां त नेठि हिकु ॾींहुं संदसि सार लहंदो, पर उहा उमेद खणी फाल जे बीमारी सबबि नवाब शाह अस्पताल में फ़ौत थी वियो। अफ़सोस जी ख़बर तव्हां सां शेयर करे रहियो आहियां। पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिंजो नारो अटो कपिड़ो ऐं अजो, पर अफ़सोस आहे MRD तहरीक में जेल जी सोबतूं सांदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सीनियर जियालो पीर ॾिनो उमराणी इंसानी जहान मां लॾानो करे वियो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां, आख़िरी उमिरि संदसि मुफ़लसी वारी ज़िंदगी गुज़ारी ऐं बीमारी जे बिस्तर जे पर रहियो, पर को बि हितां जो चूंडियल नुमाइंदो सार न आयो। वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।